पीर साहब सां जेको वेझो रिश्तो हो त उन जे करे पोइ हमेशा पीपुल्स पार्टी जे अगेंस्ट रहिया। 70 में भुट्टो साहब जीअं जेल में बि उन्हनि खे विधो, इन ई कंडीशन ते त पीर साहब खे छॾीनि। वॾे में वॾी क्वालिटी हुन में इहा हुई त जेको बि अहसान जिते बि कंदा हुआ उहो कॾहिं यादि वरी कंहिंखे न ॿुधाईंदा हुआ, बल्कि ॿुधाईंदी कोन हुआ। मूंखे ख़बर आहे साईं जिन खे ऑफर थी गवर्नर जी, उन खां पोइ साईं त इनकार कयो। वरी उन खां पोइ जॾहिं साईं खे थोरी दिलि जी तकलीफ़ थी पई त मुशर्रफ साहिबु ॿिए ॾींहुं 2-3 ॾींहंनि खां पोइ कराची बंगले साईं ते आयो। कॉम्प्लेक्स ठाराई, उहो हींअर तमामु वॾो एक्टिव आहे। डिग्री कॉलेज मटियारी साईं ॾिनो ऐं टेक्निकल कॉलेज साईं ॾिनो। मटियारी ग्रेड खे अपग्रेड करायूं। इहे मेन शयूं जेके आहिनि। मटियारी वाटर सप्लाई भट्टी ॻोठ उनखे साईं वधीक पाण बीठो आहे 85 में पंहिंजे भाउ खे बिहारियो अथसि, साईं शहाबुद्दीन शाह हुसैनी खे बिहारियो आहे। पोइ अॻियां वरी इलेक्शन थिए थी त अमीर अली शाह जामोट जिन खे बिहारीनि था, साईं नूर शाह उनजी तारीख़ गवाह आहे त किरदार, नज़रिया, उसूल इंसान खे हज़ारे सालनि ताईं ज़िंदा रखनि था। अॼु असां अहिड़े ई किरदार जी चूंड करे अवां ॾोह खणी आया आहियूं, जेको ख़ानदानी तौरु हो त सरदार, पर संदसि किरदार खेसि एॾी मञता ॾिनी जो अॼु बि हू अवाम जे दिलनि में ज़िंदा आहे। सरदार थियणु संदसि चूंड न हुई, पर ख़ानदानी विरासत हुई। संदसि सोच रुॻो ओताक जे दग ताईं महदूद न हुई, पर खेसि हर वेले हर घड़ी पंहिंजे इलाइक़े ऐं इलाइक़े वासियुनि जी उणतुण रहंदी हुई। अॼु असीं ॻाल्हि करियूं पिया सरदार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जामोट जी, जे 15 अप्रैल सन 1941 ते मूसा पोटा ख़ानदान जे 10 सरदार मोहम्मद अली शाह जामोट जे अङण ते अखियूं खोलियूं ऐं संदसि किरदार जी महक मटियारी जी सरज़मीन जी सुगंध में समाइजी वई। पाण प्राइमरी तालीम सेंट बोनावेंचर स्कूल मां हासिलु कयाऊं। 11हों ऐं 12हों दर्जो उन वक़्त जे चीफ्स कॉलेज ऐं हाणोके एचिसन कॉलेज लाहौर मां हासिलु कई। उन खां पोइ टंडोजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मां एग्रीकल्चर में ग्रेजुएशन कयाऊं। संदसि बारे में संदसि वॾो फर्ज़ंद मूसा पोटा ख़ानदान जो 12हों पगदार अॻूणो सेनेटर सरदार सैयद मोहम्मद अली शाह जामोट ॿुधाए थो त असांजो जीअं शुरू सां बाबा साईं सां तमामु हिकिड़ो कुर्ब जो ऐं इज़त जो रिश्तो रहियो। जॾहिं असां जीअं ॼमियासीं या उन्हनि हमेशह असांखे गाइडेंस ॾिनी। वधीक असांजो वक़्तु पंहिंजी वालदा सां गुज़रियो, छो जो बाबा साईं हिकिड़ो त हिते सियासत में पंहिंजे कमनि में जेकी ज़िमेदारी हुई या जेको सरदारी हिसाब सां पंहिंजे राजनि सां उहो वक़्तु ॾियणो हो, पर जेको टाइम असांखे ॾींदा हुआ त उहो टोटल टाइम असांखे उन टाइम ते ॾींदा हुआ, जंहिंमें एजुकेशन थियो, पंहिंजो इलाइक़े जे हवाले सां ॿुधाईंदा हुआ, तरबियत ॾींदा हुआ त भई कीअं मिलणो आहे, कीअं हर कंहिंसां पेश अचिणो आहे, कॾहिं बि कंहिंसां ज़्यादती कान्हे करणी। ऐं जॾहिं मां मौक़ो मिले कमकार करण जो त हर कंहिंजो करिणो आहे, बिना के पॉलिटिकल एफिलिएशन ॾिसंदे जेको बचे जेको बि तव्हांजे वस में आहे उहो कमु कयो, ख़िदमत कयो पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे तरह जी। त इन हिसाब सां डिसिप्लिन कयूं, पर ईअं कोन हो त तमामु सख़्तु हुजनि। असां सां कॾहिं माना ॾाढे बि न ॻाल्हायूं, पर एतिरो उन्हनि जो हिकिड़ो रिश्तो इज़त वारो ऐं प्रोटोकॉल हो त उन हिसाब में पोइ असांखे उहो माना रिस्पेक्ट हो ऐं प्यार ॾिनऊं, इज़त हुई त इहा हर शइ माना उन्हनि प्रोवाइड कई। इंडिपेंडेंट बि असांखे कयूं ऐं जीअं ॿाहिरि नंढी एज में बोर्डिंग स्कूल में मोकिलियऊं, यूनिवर्सिटी में, त उहो एक्सपोजर ॾिनऊं। बाबा हमेशह कोशिशि कई त ख़ानदान जेके सादात बिरादरी आहे, जेके बि उन्हनि जे अॻ में अचनि था या हूअं बि जेके सादात आहिनि, त उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कयो हद सां वधीक, ऐं जिथे बि उन्हनि जो वस हो उन जे लाइ ख़िदमत कयूं ऐं कोशिशि कयूं त सभु गॾु हुजनि। कारोबारी इन द सेंस त आउं सम्झां थो बाबा साईं जो हिकिड़ी वॾी अचीवमेंट हुई त हिकिड़ो एग्रीकल्चर बैकग्राउंड मां थी इंडस्ट्री में आया। सिंध में आउं सम्झां थो त वाहिद ही फर्स्ट इनिशिएटिव ऐं घटि फैमिलीज़ आहिनि जेके इंडस्ट्रियलाइज़ेशन में आयूं आहिनि ज़मींदारी सां, त उहो क्रेडिट हुननि खे वञे थो त जीअं शुगर मिल लॻायूं, एथनॉल प्लांट लॻायूं,
ॿियनि बिज़नेसिस में। सो इहो बाक़ी थ्रेट्स हमेशह पॉलिटिकल हुआ, छो जे पीसाब सां जेको वेझो रिश्तो हो, त उन जे करे पोइ हमेशह पीपुल्स पार्टी जे अगेंस्ट रहिया। 70 में भुट्टो साहब जीअं जेल में बि उन्हनि खे विधो इन ई कंडीशन ते त पीसाब खे छॾीनि त 70s में, ऐं उन में गवर्नरशिप उन्हनि खे ऑफर थी हुई, पर हू तॾहिं पीसाब सां ई रहिया। सो उन हिसाब पोइ पॉलिटिकली एक्टिविटीज़ ऐं थ्रेट्स रहिया हुआ। हिते हाणे जीअं डिस्ट्रिक्ट में तव्हां ॾिसो त इलाही डेवलपमेंट्स, कॉलेजिस थिया, ॿियूं फैसिलिटीज़, हॉस्पिटल्स, मटियारी खे ज़िलो कराइण में उन्हनि जो ई हो सॼो महिनत हथ। सो उन जे अलावा लियाकत नेशनल बोर्ड ते रहिया आहिनि, वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट में जेको बोर्ड ते रहिया। सो इहे मुख़्तलिफ़ गवर्नमेंट जी, फेडरल गवर्नमेंट जे बोर्ड्स ते रहिया हुआ। त इहे सभु हुआ। पोइ वरी सेनेट में रहिया 3 दफ़ा। 70s में जेका फर्स्ट सेनेट ऑफ पाकिस्तान ठही हुई उन में मेंबर हुआ, पोइ 85 में थिया, पोइ 91 में, ऐं पोइ उन में मुख़्तलिफ़ कमिटीज़ ते इम्पोर्टेंट कमिटीज़ जा चेयरमैन बि रहिया हुआ, जंहिंमें डिफेंस थी, रेलवेज़ थी, मुख़्तलिफ़ वक़्तनि में। त इन हर डिपार्टमेंट में ख़िदमतूं कयूं। उहे कुझु दोस्त हुआ जेके हिकिड़ो त हमीद आख़ून साहब आहे, उहे वेझा हुआ। पोइ वरी स्कूल जा जेके तमामु वेझा दोस्त हुआ, जंहिंमें सरदार शेरबाज़ मज़ारी मरहूम, उहे तमामु वेझा दोस्त हुआ, भाउरनि वांगुरु गॾु हूंदा हुआ। पोइ पंजाब जा कुझु सैयद फैमिलीज़ जा दोस्त हुआ, हिकिड़ा हसन काज़मी साहब आहिनि, उहे अञा बि हयात आहिनि, उहे तमामु वेझा दोस्त हुआ। उहे असांजा गार्डियन बि रहिया हुआ जॾहिं असां ॿाहिरि पढ़ंदा हुआसीं। संदसि शौक़नि में क्रिकेट बि शामिल हुई, पर हंटिंग शिकार जो वॾो शौक़ीन हो। पाकिस्तान में संदसि शिकारगाह ते किंग हुसैन, अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान, पीर साईं पागारो समेत पाकिस्तान तोड़े ॿियनि मुल्कनि जा कई लीडर, सियासतदान, सफ़ारतकार, जनरल, कर्नल, संदसि दोस्त ईंदा रहंदा हुआ। ऐं पाण एशिया जे कई मुल्कनि समेत यूरोप, अफ्रीका में शिकार असांखे दावतुनि ते वेंदो रहंदो हो। किताबनि सां संदसि तमामु घणो लॻाउ हूंदो हो। संदसि बंगले ते पाण हिकिड़ी लाइब्रेरी पिणु ठाहियाऊं, जंहिंमें मज़हब, सियासत, फ़लसफ़े, तारीख़ ऐं ॿियनि बैनुल अक़वामी लाॻापनि जे मौज़ूअ ते तमामु बहितरीनु आलमी लेवल जा किताब रखियल आहिनि। संदसि बारे में संदसि सियासी सफ़र जो साथी, अॻूणो सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह जामोद खेसि यादि कंदे चवे थो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरदार ज़ुल्फ़िकार शाह जामोद साहिब जो जॾहिं ज़िक्र थो अचे, हुनजी यादूं यादि थियूं पवनि, त बसि इलाही असांखे हुनजे जुदाई जो अफ़सोस ऐं ॾुख थो थिए। अलाह ताला सभिनि खे जन्नत में जाइ ॾींदो, संदसि दर्जात बुलंद कंदो। साईं खां असां तमामु घणो कुझु सिखियासीं। साईं सां असांजी इलाही सोबत रही, अल्हम्दुलिल्लाह। साईं जे कहिड़े मौज़ू ते, कहिड़े पहलू ते ॻाल्हाइजे, पाण हिकिड़ा वॾा माण्हू हुया, उन गॾु असांजे इलाइक़े जी छपर ऐं छाम हुया, ऐं वॾा हिकिड़ा मुदबर सियासतदान हुया, ख़ुदादार सलाहियतुनि जा मालिक हुया। कहिड़ी कहिड़े पहलू ते साईं जो ॻाल्हाइजे। असांजे इलाइक़े जी ॻाल्हि ते था अचूं त हीउ जेको असांजो मटियारी ज़िलो जो आहे, सो बि साईं जामोद साहिब जे कोशिशुनि सां, काविशुनि सां असां उन वक़्त में साईं जे टीम जो हिसो रहियासीं। असांजी संदि रहनुमाई वक़्तनि व वक़्तनि कंदा रहिया। पाण ही ज़िलो ही न हुयो, ही तपो हुयो। तपे मां तहलको, तहलके मां सब डिवीज़न, सब डिवीज़न मां ज़िलो, इहो सॼो क्रेडिट साईं जामोद ज़ुल्फ़िकार शाह साहिब में वञे थो। ऐं उनखां असांजे इलाइक़े जी छपर ऐं छां हुआ, जेके बि असांजे इलाइक़े जो तकलीफ़ूं, जेको जहिड़ो हिते पाण धणी थियो वेठा हुआ, ऐं पाण हिते जी तमामु वॾी ख़िदमत कयूं। ऐं वॾे में वॾी क्वालिटी उन में इहा हुई त जेको बि अहसान जिते बि कंदा हुआ, उहो कॾहिं यादि वरी कंहिंखे न ॿुधाईंदा हुआ, बल्कि ॿुधाईंदी कोन हुआ। मूंखे ख़बर आहे त केतिरा हिते सवे घर हुआ जिन खे पाण राशन संदि तरफ़ां पहुचंदो हुयो, पर कॾहिं कंहिंसां ज़िक्र न कयूं। खोड़ सारा माण्हुनि खे पाण रोज़गार सां लॻायूं, नौकिरियूं वठी ॾिनूं, सुठियूं सुठियूं वॾियूं वॾियूं नौकिरियूं, जेके अञा ताईं बि हुन में आहिनि, पर कॾहिं उहो ज़िक्र न कयूं। पाण अहसान करे विसारे छॾींदा हुया। इहा वॾी हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई जेका हिकिड़ा वॾनि माण्हुनि में हूंदी आहे।
उहा हुई अल्हम्दुलिल्लाह। ऐं मिल जेका हिते शुगर मिल मुंहिंजो खनम इलाइक़े वारनि ते वॾो अहसान आहे साईं जो, जिन पाण हिते शुगर मिल लॻाए ऐं रोज़गार बि ॾिनो। ऐं असांजे हिते अॼुकल्ह जा अॼु बि आउं इहो ॿुधायां थो त जेके असांखे रेट सुठा मिलनि पिया, ही शुगर मिल थी खणे या इन जी कॉम्पिटिशन में ॿियूं थियूं खणनि, पर इहो हिन मटियारी शुगर मिल जो इहो जेको सो महिरबानी आहे जेको हींअर साईं शफ़क़त शाह साईं जन हलाइनि पिया। इंशाअल्लाह ताला इहा हलंदी रहंदी ऐं इहा अञा वधीक तरक़ी कंदी, अञा वधीक करेक्शन वधाईंदी। असां त हुनजा दुआगू ई आहियूं। असांजो त जेको बि हूंदो आहे उहो हिते ई हिन ते हूंदो आहे। त न सिर्फ़ु उन खां अलावा पर साईं मटियारी शहर जो पॉलिटेक्निकल कॉलेज हुजे, डिग्री कॉलेज हुजे, गर्ल्स कॉलेज हुजे या ॿियूं जेके बि हुजूं, न सिर्फ़ु मटियारी पर मटियारी जे ओस पास जे आड़े पाड़े जेके बि रोड हुजनि, स्कूल हुजनि, तव्हां स्टेशन उदेरोलाल खे तव्हां खणो, केतिरियूं स्कीमूं आहिनि जेके तव्हां ॻणे कोन सघंदो। बल्कि इलाइक़े जे असांजे पूरे ज़िले जी असां पाण ज़िलो मटियारी जॾहिं तहलको सईदाबाद उन टाइम ते थियो त खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि। अगरि जे ॻाल्हाइजे त मुंहिंजे ध्यान में त किताब लिखिजी वञा पिया। त साईं जन तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं असां मुंहिंजो त मुड़संदो ऐं त संदसि खां इलाही कुझु सिखियुसि ऐं जेको कुझु सिखियुसि सियासी तौर ते साईं असांजी रहियो ऐं हिन महिल ताईं इंशाअल्लाह ताला। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ॼामोट 3 दफ़ा सेनेटर चूंडियो वियो। सभ खां पहिरीं सेनेट जेका 1971 में ठही, उन में पहिरें सेनेटर जो दर्जो हासिलु थियसि। ॿियो दफ़ो 1985 खां 1991 ताईं ऐं टियों दफ़ो 1991 खां 1997 ताईं सेनेटर रहिया ऐं चेयरमैन सेनेट स्टैंडिंग कमेटी ऑफ डिफेंस रहिया। बलकशेर मज़ारी जी कैबिनेट में फीडल मिनिस्टर रहिया। उन खां अलावा वाइल्ड लाइफ बोर्ड जा चेयरमैन रहिया ऐं लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची बोर्ड जा मेंबर रहिया। उन खां अलावा कई वॾा वॾा इदारा जिन जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जा मेंबर हुया। संदसि वास्तनि, दोस्तनि, यारनि, उसूलनि, क़ाइदनि ऐं कानूननि ऐं संदसि पुख़्तगीअ जे मुतलिक़ संदसि तमामु वेझो साथी बशीर समूह कुझु हिन रीति चवे थो त साईं जामुन सामर माला साईं जनरल सिंह करे मटियारी ज़िले लाइ हिकिड़ी तमामु अहम शख़्सियत हुई ऐं हुन जेके तहलकात हूंदा से घणो करे हाई लेवल जा हूंदा, वॾनि माण्हुनि सां। भले 5 ॼणा हुजनि पर मानी 20 ॼणी लॻी पवंदी ऐं आइटम मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। पर निकिरंदो कराची में त जेके बि जाओ 2-3 ॼणा थी हूंदा, उन्हनि खे फ़ोन कंदो, बचन शाह हूंदो, सैदाबाद वारो, शाह मोहम्मद शाह, बादशाह ज़मान शाह, त बाबा अचो पोइ गॾु वेहंदासीं, मानी खाईंदासीं, किथे कंदासीं, तमामु सुठो असांखे भाईंदो। तेरे क़द्र जो हिकिड़ो दफ़ो महमूद खान जूणे जो आयो साईं शाहबुद्दीन शाह जो हिते मटियारी में सरदार शाह जे बंगले में उते। त साईं खे मैसेज आयो त बाबा तव्हां बि अचो। मूंखे ख़बर पई, मूं साईं खां पुछियोसि साईं तव्हां वरी कोन था वञो? बाबा आउं छॾा वञा। पहिरीं ऑफर मूंखे आई वज़ीर थियण जी, मूं इनकार कयो ऐं पोइ मिली महमूद खान जूणे त आउं छा वञा, मुंहिंजी का लाली कोन्हे, कुझु कोन्हे, करे आउं कोन वेंदुसि। वरी जॾहिं जनरल मुशर्रफ टेक ओवर कयो त उहो चयो फोन आयो त मूं खयो त चयो त जीएचयू से बात कर रहा हूं, मुशर्रफ साहब जामोद साहब से बात करेगा। आयो अची वेठो, असां जेके लफ़्ज़ ॿुधा फोन ते, साईं मुझको ऐसी गवर्नरी नहीं चाहिए जो कल आगे मुझको पछताना पड़े, मैं गवर्नर नहीं करूंगा, सिंध का गवर्नर। मगर अहिड़ी पहुची उन वज़ीर जो बि इनकार कयईं ऐं उन जेको गवर्नर सिंध थियण जो बि इनकार कयईं। पोइ कॾहिं कॾहिं ॾिसां थो त अहिड़ा अहिड़ा मेजर जनरल ईंदा हुआ जो असां त ॾिसी बि हैरान थी वेंदा हुआ, बाक़ाइदे फैमिली में ईंदा वेंदा हुआ। वाह, हिकिड़ो इंटरव्यू BBC वरितो हो पीर साहिब पागल खां, हुन पुछी तव्हांजो दोस्त केरु आहे? चई हूअं त ॿिया घणी आहिनि मूं वटि, अचनि वञनि था इलाही, पर मुंहिंजो दोस्त आहे सो मटियारी जो ॼामोद ज़ुल्फ़कार आहे, दोस्त मुंहिंजो उहो आहे। पीर साहिब जॾहिं गुज़ारियो त घर मां जॾहिं उन डेड बॉडी ते करियो त साईं मोहम्मद अली शाह, साईं तैमूर शाह ऐं साईं जा पुट पीर साहिब जा, ॿियो केरु बि न हुयो। हीअ 2 भाउरनि अलॻि। जॾहिं साईं जिन खे ऑफर थी गवर्नरी, उन खां पोइ साईं त इनकार कयो। वरी उन खां पोइ जॾहिं साईं खे थोरी दिलि जी तकलीफ़ थी पई त मुशर्रफ साहब 2-3 ॾींहंनि खां पोइ कराची बंगले साईं ते आयो
साईं सां हुते वेठो, कचहरी कई, उनखे पुछियईं ऐं तमामु सुठो। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं साईं ठीकु थियो, थोरो हिते आयो त साईं ऐं मुर्शिद साहिब जी जिम खाना में दावत रखी, पहिरीं रखियऊं संदन बंगले ते, पर पोइ सिक्योरिटी जे ख़्याल सां या पोइ जिम खाने में वियो। हुते ख़ासि ख़ासि माण्हू हुआ ऐं असां बि हुआसीं ऐं पोइ मुर्शिद साहिबु आयो हुते जिम खाना में दावत साईं मुर्शिद जी कई। ॿिया बि जनरल इलाही हूंदा हुआ जिन सां साईं जिन जा तहक़ीक़ात हूंदा हुआ। वो फ़क़ति रवायती सरदार न हो जो रुगो रवायती सियासत ते यकीन रखी माठ करे वेही रहियो, पर इन अवाम लाइ मकतब ऐं इदारा जोड़ाया। मटियारी टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन ऐं संदसि वेझो साथी हाजी परवेज़ मेमण ॿुधाए थो त साईं ज़ुल्फ़कार शाह कंहिं तारीफ़ जो मुहताज कोन्हे ऐं हुन जेके कम कया आहिनि सॼे ज़िले लाइ तमामु सुठा कम, मटियारी ज़िले लाइ वॾो कमु कयो साईं। ख़ासि करे मटियारी डिस्ट्रिक्ट जेको कराया आहियूं उहो वॾो मटियारी लाइ वॾो क्रेडिट आहे। उन खां अलावा डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स जेको ठहियो आहे, तव्हां ॾिसो त केॾी सहूलियत आहे हींअर, ऐं जुडिशनल कॉम्प्लेक्स ठाराई, उहो हींअर तमामु वॾो एक्टिव आहे। डिग्री कॉलेज मटियारी लाइ साईं ॾिनो ऐं टेक्निकल कॉलेज साईं ॾिनो। मटियारी ग्रेड खे अपग्रेड करायूं। इहे मेन शयूं जेके आहिनि। मटियारी वाटर सप्लाई भटी ॻोठ उनखे साईं वधीक करायो। उन खां अलावा बेशुमार ॻोठनि खे साईं गैस ॾियारी, लाइट ॾियारी, स्कूल ठाराया, कॉलेज ठाराया, नौकिरियूं पिणु ॾिनियूं। नौकिरियूं हज़ारनि जी तइदाद में हुयूं उन टाइम ते, ऐं उन में हिकिड़ा त टीचर आहिनि जेके अॼु ताईं वीचारा ड्यूटियूं कनि पिया। उन खां अलावा ॿिया सब इंजीनियरिंग करायूं जेके एक्शन ते वेठा आहिनि। उन खां अलावा पुलिस में इलाही साईं नौकिरियूं ॾिनियूं जेके हींअर DSP SP लेवल ते वेठा आहिनि। मटियारी असल में एग्रीकल्चर, सॼो ज़िलो जेको एग्रीकल्चर ज़िलो आहे, ऐं साईं जे त मास्टर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में टंडोजाम में कई हुई, उनखे हिन जो वॾी ॻणती हुई। ऐं उन कोशिशनि खे ॾिसी हिन मटियारी शुगर मिल जो ज़हन ठाहियो। 1987 में साईं जो सॼो शुगर मिल शुरू कई ऐं 1991 में शुगर मिल शुरू थी वई। इन में इहो पाण असांखे फ़ाइदो पियो हिकिड़ो बेरोज़गारी इलाही असांजे इलाइक़े में घटिजी वई। हज़ारों माण्हू जेके नौकिरी में लॻी विया, जेके पंहिंजा गेट ते जेके शुगर कैन वारा माण्हू ज़मींदार हुआ, जेके बदीन में, टंडो लहर में, मीरपुर में मोकिलींदा हुआ, कमान मोकिलींदा हुआ, उहो लोकल गेट ते अची विया। हिन में इलाही उन्हनि खे ज़मींदारनि खे वॾो फ़ाइदो पियो। इन खां सवाइ पंहिंजो फ्लोर मिल साईं वारनि हिते लॻाराई, उन में बि इलाही इलाइक़े जा माण्हू लॻी विया, रोज़गार सां लॻी विया, ऐं हज़ारूं माण्हू हुन में लॻे। मेट्रोल लॻी, मेट्रोल में बि इलाही तक़रीबन 200 माण्हू रोज़गार सां लॻाया। जेका मशवरो थींदो हो, सियासी हवाले सां जेको मशवरो थींदो हो, सभिनी खां मशवरो वठंदा, पंहिंजे सफ़ा ग़रीब माण्हू खां मशवरो कंदा हुआ। फ़ैसिलो उन सभिनी जी मुशावरत खां पोइ को निचूड़ कढी उहे पोइ पाण फ़ैसिलो कंदा हुआ, पर सदाईं सभिनी जे राय जो एतिराम कंदा हुआ। हा, जामोद साहिब जी असांखे सिख्या हे ॾिनल हुई त हर माण्हू सां राब्ते में रहो, ग़रीब सां अमीर सां राब्ते में रहो। पॉलिटिकली हवाले सां बि, समाजी हवाले सां बि तव्हां माण्हुनि सां जुड़िया रहो। जामोद साहिब जीअं हूंदो पहिरियों हर माण्हू सां जुड़ियल रहंदो। असांखे बि इहा ई सिख्या ॾिनी। असीं जेको अॼु पॉलिटिकली हवाले ते आहियूं, सभु जामोद साहिब जूं कावशूं ई आहिनि, ऐं कोशिशि कंदा आहियूं त हर माण्हू सां जुड़ी रहूं। इहे सभु जामोद साहिब जी महिरबानी। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जामोद इहो चङी रीति सम्झंदो हो त इलाइक़ाई मसइला क़ौमी ऐं आलमी निज़ाम सां जुड़ियल आहिनि। तंहिं करे पाण सदाईं इलाइक़ाई सियासतदाननि, समाजी वर्करनि, सहाफ़ियुनि, वोटरनि, सपोर्टरनि खे पाण सां हमेशह ॻंढे रखियो ऐं सिधी अणसिधी रीति इलेक्शन जो हिसो रहियो। जामोद हाउस जो कोऑर्डिनेटर हाजी कमर मेमण ॿुधाए थो त जामोद साहब जी फैमिली हमेशह मखतूम फैमिलीअ सां सियासी तौरु हरीफ़ रहिया आहिनि, दोस्त रहिया आहिनि, हमेशह मुक़ाबिला कया आहिनि। 70 जे ॾहाके खां वठी हीअ सीट कॾहिं बिना मुक़ाबिले न छॾी वई आहे। जामोद साहिब हर दौर में पंहिंजा माण्हू पाण बि बीठो आहे। 70 में पाण बीठो आहे, 77 में पाण बीठो आहे, 85 में पंहिंजे भाउ खे बीहारियो अथसि, साईं शहाबुद्दीन शाह हुसैनी खे बीहारियो आहे। पोइ अॻियां वरी इलेक्शन थिए थी त अमीर अली शाह जामोद जिन खे बीहारीनि था, साईं नूर शाह उनजी भेण हुजण जे बावजूदि पंहिंजे सौट जी मदद करे थो त अमीर अली शाह जामोद खे हितां बीहारियो, मथे शहाबुद्दीन शाह हुसैनीअ खे बीहारियूं। अॻियां हली 93 जी इलेक्शन अचे थी त मखतूम अमीन फ़हीम साहिब सां तॾहिं बि साईं शहाबुद्दीन शाह ऐं साईं शाह मोहम्मद शाहरा गॾु बीहनि था।
पोइ बि हिन तक ते ख़ाली कोन छॾियो वियो हलियो, हितां वरी सूबाई तक ते पीपुल्स पार्टी साईं पीर नूर शाह हाशमीअ खे टिकट ॾिनी त उहो हिकु सिलसिलो हलंदो रहियो। पर जामूर साहिबु 93 पोइ 96 जो दौर अचे थो, 96 जो दौर अचे थो, मखदूम शाहनवाज़ इलेक्शन में बीहे थो क़ौमी असेंबली ते, हुन तक ते फज़ल हुसैन बीहे थो, हिन तक ते सैयद जलाल शाह जामूर साहिब जिन खे बिहारीनि था। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त कंटिन्यू इन इलेक्शन जो मुक़ाबिलो कंदा रहिया आहिनि। 96 में बि इहो थियो, पोइ जेको सो वरी 2002 में इलेक्शन थिए थी, परवेज़ मुशरफ जो दौर अचे थो, जेको सो मटियारी मां जामूर साहिब जेको आहे पंहिंजे तौर ते जेको साईं जलाल शाह खे हितां बिहारे थो, मथे तक ते मखदूम शाहनवाज़ जी सपोर्ट करे थो, हितां साईं जलाल शाह जेको आहे सो विन करे वञे थो पियो। 2008 में जेको वरी इलेक्शन अची थी, मोहतरमा शहीद थिए थी, जंहिं महिल शहीद थिए थी त उन दौर में बि त अवाम जो हिकु भरपूर मौक़ो मिलियो, भरपूर अवाम सपोर्ट कई ऐं भरपूर माण्हुनि खां राय बि वरिती, तंहिं करे पंहिंजे तॾहिं हुनजो पुटु जवान थी चुको आहे, हिकिड़ो पुटु ज़िले नाज़िम, तंहिं करे महमद अली हजामूर इलेक्शन में न थे बीह सघियो। पंहिंजे नंढे फर्ज़ंद खे जेको इलेक्शन जो लाइक़ु थी चुको हो उन दौर में एज जे लिहाज़ खां, त हुनखे हिते बिहारी त तमामु वॾो वोट खईं। मोहतरमा जे शहादत जे बावजूदि बि हितां मटियारी शहर मां बि विन कयोसीं ऐं वॾे तइदाद में वोट मिलियो, जेको हली पोइ अॻियां वरी 2013 जी इलेक्शन अचे थी त जामूर साहिबु जेको सभु उनजो इन विच में पाण वफ़ात करे थो वञे ज़ुल्फ़कार अली शाह जामूर। 13 जे इलेक्शन में साईं महमद अली शाह जामूर बीहे थो, फंक्शनल लीग जे टिकट बीहे थो, हाजी अब्दुरज़ाक मेमन क़ौमी असेंबलीअ ते बीहे थो, उतां नज़ीर राऊ बीहे थो। ऐं पोइ अॻियां अचूं था त 18 जी इलेक्शन अचे थी त इन विच में जामूर महमद अली शाह जेको आहे सो पाण पीपुल्स पार्टीअ में शामिलु थियो वञनि था, तंहिं करे पाण पीपुल्स पार्टीअ जे उमेदवार जी हिमायत कनि था, उनजे साम्हूं बीठल उमेदवार जी मुखालफ़त कयूं ऐं इलेक्शन जो अणसदी तरह हिसो बि घटि बणिया। 2024 जी इलेक्शन अचे थी, उन में बि हिकु अलॻि हिकिड़ो डिफरेंट फ़ैसिलो पाण कनि था, जेको सिर्फ़ु पाण कंहिंजी वर्क ते ॿाहिरि न निकिता, सिर्फ़ु अवाम खे आज़ादु छॾियूं त तव्हां जंहिंखे बहितर सम्झो था वोट ॾेई सघो था। हर इंसान जी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो सरमायो संदसि औलाद, संदसि उसूल, संदसि नज़रिया ऐं संदसि दोस्त हुजनि था। वेझा साथी हुआ, उन्हनि में पीर साईं पागारो, शाह मर्दान शाह साईं, नवाब अकबर खान बुगटी, सरदार शेरबाज़ मज़ारी, आखूंद हमीद सेक्रेटरी कल्चर सिंध, जनरल अली कोयली खान, खान ऑफ मर्दान परवेज़ खान, मंजूर हयात नून, रुहेल नाना, गुलाम मुश्तबा जतोई शामिल हुआ। हिन दुनिया में को बि इंसान हज़ारे साल न रहंदो। यकीनन हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, पर के अणमुंदाइता विछोड़ा बि वॾा वढ ॾेई वेंदा आहिनि। ईअं ई ही शख़्स बि जेको रवायती हदनि खां ओरांगो लंघे क़ौमी तरक़ीअ ते सोचींदो हो, सो सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जामूर वक़्त खां पहिरीं 11 मार्च 2011 में राह रबानी तां रवानो थी वियो। खेसि संदसि चाहींदड़नि हज़ारे आलनि अखियुनि सां मटियारी में संदसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो। जामूर ज़ुल्फ़कार त पंहिंजो वक़्तु पूरो करे वियो, पर वेंदे वेंदे पूरी क़ौम खे इहो ॿुधाए वियो त ताक़त खां बग़ैर इल्मु अंधो आहे ऐं इल्म खां बग़ैर ताक़त कमज़ोर आहे। दोस्तो, वरी नई मुलाक़ात ताईं पंहिंजो होस्ट साले बबर खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं अलाह।